कंबर खां ॾिसूं था न्याज़ हुसैन जी ही रिपोर्ट। कंबर शहदाद कोट ज़िले ते तक इन 197 PS 16 ऐं PS 17 जा गैर सरकारी गैर हतमी नताइज पधरा कया विया आहिनि, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार वॾी अक्सरियत सां कामयाबी माणी आहे। कंबर शहदाद कोट जे इन 197 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आमिर खान मक्सी 88,130 वोट खणी कामयाब थी वियो आहे, जिते मुखालिफ़ उम्मीदवार जमीयत उलमा इस्लाम जे उम्मीदवार मोहम्मद अज़ीज़ कुल 24,199 वोट खणी सघियो, जिते आमिर खान मक्सी 63,931 वोटनि जी लीड सां कामयाब थियो आहे। ईअं ई PS 16 कंबर वारे तक जी ॻाल्हि कजे त उते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार सदर खान चांडियो 38,057 वोट खणी कामयाब थी वियो आहे, जिते मुखालिफ़ उम्मीदवार मोहम्मद अली हकड़ो 12,581 वोट खणी हाराए वियो आहे, जिते सरदार खान चांडियो 25,476 वोटनि जी लीड सां कामयाबी हासिल कई आहे। PS 17 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार बुरहान खान चांडियो 43,885 वोट खणी कामयाब थी वियो, जिते मुखालिफ़ उम्मीदवार GDA उम्मीदवार जावेद हुसैन खोखर 21,658 वोट खणी हाराए वियो, जिते बुरहान खान चांडियो 22,227 वोटनि जी लीड सां कामयाबी हासिल कई आहे।